ॾियारीअ जूं लख लख वाधायूं। धन्यवाद। ऐं गोवर्धन पूॼा कयव अॼु? हा, गायनि बायनि खे सॻड़ा ॿधंदा आहिनि, थोरो गुड़ वुड़ खाराईंदा आहिनि। असांजी उहे ई त परंपराऊं आहिनि। राजभाऊ, मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां पियो। मुंहिंजे हिकिड़े दोस्त खे हींअर 2-3 ॾींहं पहिरियां पोटो उन्हनि जे घर आयो आहे, त चई भाई छटीअ जो जेको आहे इहो पुराणी परंपरा आहे छा असांजे समाज में? इहो छा आहे की पहिरीं त पाण इहे छठियूं वठियूं न हूंदियूं हुयूं। हा, पहिरीं त चवंदा हुआ भाई जॾहिं मींहं पए पिया ऐं तॾहिं जेको आहे सो ही ॼाओ हो या ही वण पे कटियासीं असां, हा, हा, तॾहिं ॼाओ, कणिक लथी तॾहिं ॼाओ। हा, पर ही जॾहिं खां असांजा भाई समझदार थिया ऐं पढ़ाई लिखाईअ में आया, तॾहिं खां इहा जेका आहे असां लिखण जो शुरू कयूं। न त हिन खां पहिरीं इहा का प्रथा न हूंदी हुई। त 200-300 साल पुराणी हूंदी, अञा पुराणी। हा, अञा पुराणी हूंदी। असां नालो बि उन ॾींहुं रखनि था, नामकरण जो। नामकरण। त छठीअ जो नालो वरी असांजे समाज में उहो हले नथो, उहो छठीअ जो नालो थो थी रहिजी वञे। ऐं ॿियनि माण्हुनि में समाजनि में जीअं नामकरण संस्कार आहे, त उहो ई नालो वरी उन सां गॾु। असल में असां जेके आहियूं न, से आधुनिकता में अची विया आहियूं। हा, हा, त उन जे करे असांखे नाला बि आधुनिक हुजनि, त उहे छठीअ में जे हुजनि त उहे असां पारंपरिक नाला आहिनि पुराणा। त उहे जेके जीअं मुंहिंजो नालो लीलाराम आहे, तव्हांजो भला छठीअ जो कहिड़ो नालो? परसोत्तम हो। परसोत्तम त सुठा नाला आहिनि इहे। ऐं ईश्वर जा नाला जेके वधीक घर में रखबा, पर नालनि ते पहिरीं त नाला हूंदा बसरमल, मिर्चूमल ऐं त उहे न, पर असांजा जेके समाज जा आदर्श आहिनि उहे नाला बि असां रखूं। इहो मुंहिंजो हिकिड़ो संदेश इहो बि पंहिंजे दोस्तनि खे आहे। जीअं कंवर, मुंहिंजे हिकिड़े सोट जो नालो कंवर आहे। ऐं हेमू नालो छो न रखिजे? भई हेमू शहादत हुन ॾिनी जेका मुल्क लाइ, ऐं उनजो असांजो मुल्क पोइ आज़ादु थियो। त उहे असांजा स्वतंत्रता सेनानी जेके आहिनि, जीअं दादा पमनदास मनवाणी, असांजा फ्रीडम फाइटर, त अहिड़ा नाला जेके आहिनि। पमन हिकिड़ो पंहिंजे पाण में पावन नालो आहे, उहो पमन कोन्हे, पावन नालो आहे। इहे नाला जेके आहिनि, हेमू कालाणी, कंवर राम साहब, या असांजा जेके वीर ॿिया थिया आहिनि, उन्हनि जे नाले सां बि नामकरण थियनि। जयरामदास, दौलतराम, हा, वीरूमल। त इहे समाज जा गौरव आहिनि। ऐं इहे बि नामकरण जेके नाला आहिनि परिवारनि में अचणु खपनि। इहो मुंहिंजो व्यक्तिगत ओपिनियन आहे ऐं राय मुंहिंजी आहे। ऐं इन खे अॻिते वधाईंदासीं वीचार अभियान खे। अॼु जी ॻाल्हि लाइ महिरबानी भाऊ।